मली भरसां 3 महीना अॻु अगवा थियल गगर वासी पोरियत अकरम ज़हरानी बाज़ियाब थी वियो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई। जी रबनवाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल 3 महीना अॻु गगर वासी पोरियत बस जे स्टार्टर जे अॾे ते ज़ोर कम टिकेटूं कटींदड़ जेको पोरियत आहे उहो अगवा थी वियो आहे। जॾहिं त अगवा बाद जेको आहे मुसलसल धाड़ेलनि पारां जेको आहे वारसनि खे 2 करोड़ रुपया भुंग तलब कयो वियो हो। जॾहिं त जेको आहे पोरियत अकरम ज़ोरानी जेको आहे सो 3 महीननि खां मुसलसल एहतिजाज सिविल सोसाइटी तरफ़ां मुख़्तलिफ़ सियासी समाजनि पिण एहतिजाज कया। जॾहिं त वारिस ग़रीब हुजण सबबि 2 करोड़ रुपया भुंग जेको आहे न ॾेई सघिया। जॾहिं त अॼु जेको आहे सो पोरियत अकरम ज़ोरानी जे भाउ असलम ज़ोरानी जेको आहे सो मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे इहा दावा कई आहे त जेको मुंहिंजो जेको भाउ आहे हुनखे मुसलसल असांखे मुख़्तलिफ़ नंबरनि तां पिण भुंग जूं फ़ोनियूं अची रहियूं, पर अॼु मुंहिंजी अमड़ क़ुर पाक खणी ऐं जेको आहे सो वीडियो ठाहे जेको आहे सो धाड़ेलनि ॾांहुं जेको आहे सो उन नंबर ते व्हाट्सअप कयो वियो। जॾहिं त अॼु मुंहिंजो भाउ अकरम ज़ोरानी खे जेको आहे सो धाड़ेलनि जेको आहे सो आज़ादु कयो आहे। जेको आहे सो हिन वक़्तु जेको आहे सो गगर फाटक पहुची वियो आहे। जॾहिं त वारसनि में ख़ुशी जी लहर छांइजी वई आहे। जॾहिं त इलाइक़े वासियुनि समेत जे मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी सियासी समाजी समेत जेके बि जेको आहे एहतिजाज में गॾु हुया उन संदसि भाउ जेको आहे सो मुख़्तलिफ़ बिरादरियुनि समेत थोरा मञा आहिनि त भाउ जो वधीक असलम ज़ोरानी वधीक चयो त जेको आहे सो अॼु ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं जेको आहे सो अमर जे चेहरे ते ख़ुशी आहे त मुंहिंजो भाउ अॼु जेको धाड़नि जे चंबे मां आज़ादु थी घर पहुची वियो आहे। जी रबनवाज़, तव्हांजी महिरबानी।